भिटाई अज़ीम छो आहे? अचो त अॼु पढ़ूं भिटाई अज़ीम छो आहे। हूअं त लतीफ़ जी अज़मत जा गुण सिंध में हर कोई ॻाए थो वेंदे, उहे बि जिन अॼु ताईं संदसि हिकु बि बैत शऊरी तौरु पढ़ियो ऐं परूड़ियो न आहे। अलमियो इहो आहे त पोणा 300 साल गुज़री वञण खां पोइ बि असांजे समाज जी अक्सरियत हिन खे को मुफ़क्किर, को फ़िलासफ़र, अज़ीम शाइर, ग़ैर मामूली आर्टिस्ट ऐं ॾाहो न पर हिकु औलिया, अल्लाह या बुज़ुर्ग सम्झे थी। जिथे माण्हू बासूं बासण वञनि था, उनखां धीउ ऐं पुट घुरनि था या पंहिंजूं मुख़्तलिफ़ मुरादूं पूरियूं करण लाइ हुन आॾो आसन जा झोल झलनि था। ऐं अहिड़नि शऊर ऐं लतीफ़ जे हक़ीक़ी शनास खां वांझल माण्हू इहो नथा ॼाणनि त हू दरअसल धीउ ऐं पुट ॾियण या मन जूं मुरादूं पूरियूं करण वारो को औलिया न पर हिकु यगानो तख़लीक़ी समाजी ॾाहो ऐं अज़ीम मुफ़क्किर शाइर हो। हू माण्हुनि खे धीउ ऐं पुट न पर उहे अज़ीमी तख़लीक़ ऐं सगारा ख़्याल, तसव्वुर, आदर्श, एहसास, रवैया ऐं ख़्वाब, रूहानी जुरतूं ॾेई थो जिन जो को मुल्ह थी सघे ई नथो। हर पसमानदा ऐं मुफ़क्किरी तौरु पुठिते पयल समाज जो अलमियो इहो हूंदो आहे त उन समाज जी क़तई घणाई न रुगो तख़लीक़ी ऐं तनक़ीदी शऊर खां वांझल हूंदी आहे, पर इहा फितरत ई ज़िंदगी ऐं समाज जा हसीन राज़ परूड़े न सघंदी आहे। ऐं इहो ई सबबु आहे जो पुठिते पयल समाजनि जी घणाई पंहिंजी बेशऊरी, अणॼाणाई ऐं अदराक जी खोट सबबु अक़ीदा परस्ती, तोहिम परस्ती ऐं तक़लीदी परस्ती जी धुबड़ में किरंदी आहे। सिंधी समाज सां बि सदियुनि खां इहा वेदना आहे ऐं इहो ई सबबु आहे जो असांजी घणाई गुज़िरियल पोणा 300 सालनि खां लतीफ़ शनासी खां महरूम रही आहे। लतीफ़ शनासी खां महरूम आहे ऐं अॼोके 21वीं सदी में बि उहा ईअं ई महरूम आहे जीअं उहा सवें नसुलनि खां रही आहे। अफ़सोस त इहो आहे त इहा फितरत ऐं समाजी अदराक ऐं शऊर खां वांझल ख़ल्क़ उन ॾाहे ऐं वेज लतीफ़ जी क़ौम जी आहे, जंहिं वटि जेकॾहिं इंसान लाइ को तानो हो त बसि इहो ई हो, महरूम ई मरी विया माहिर थी न मुआ, चिड़ी जीअं चुंब हणी लॾियाऊं लुआ, हबा वई हुआ इन्हे वादी विच में। सवाल इहो आहे त लतीफ़ जी नज़र में इहा महरूमी कहिड़ी आहे? इहा अदराक, ॾाहप ऐं तख़लीक़ी तनक़ीदी शऊर जी महरूमी आहे। ऊने ख़याल, लतीफ़ एहसास, तफ़क्कुर ऐं तख़लीक़ जी महरूमी आहे। ऐं उनखां बि वॾी ॻाल्हि त इहा आहे उन ग़ैर मामूली रवैयनि, विखुनि, पंधनि, औरच हौसले जी महरूमी आहे जिन खां सवाइ इंसान हिकु हक़ीक़ी इंसान ऐं अञा बि अॻिते हिकु अज़ीम इंसान जो दर्जो नथो माणे सघे। अहिड़ी महरूम इंसान ऐं जानवरनि में बसि थोरो ई फ़र्क़ु हूंदो आहे। ॿियो सवाल त जे लतीफ़ वटि महरूमी जो तसव्वुर अहिड़ो अनोखो ऐं हैरत अंगेज़ आहे त पोइ हू जंहिं महारत जी ॻाल्हि थो करे उहा कहिड़ी महारत आहे? लतीफ़ जी ॾसियल महारत केत त थी नथी सघे। दरअसल लतीफ़ इंसान जी उन दाख़िली दर्जे खे महारत सॾे थो जिथे इंसान पंहिंजे तफ़क्कुर, तख़य्युल, एहसास ऐं अदराक सबबु पंहिंजे अंदर में ई आजिबो माने थो। ॼण त हू काइनात, फितरत ऐं ज़िंदगी जो जुज़ न पर पाण समूरी काइनात में बदिलजी वञे थो। लतीफ़ उन मंज़िल खे महारत थो सॾे जंहिं लाइ पंहिंजे सुर खावड़ी में चवे थो, जित न पखी पेर तित टमके बाहिड़ी, ॿियो ॿारींदो केरु खावड़ीअ खीर जी।